जो शख्स IMF के हाथों इस मुल्क को गिरवी रख कर गया, आराम से जाके जमान पाक में छुप कर बैठा, उसको लाते, उसको कहते IMF से मुज़ाकरात करो। क्यों IMF के हाथ ये मुल्क की गिरवी रख के चला गया? ये मुल्क, ये कोई ऐसी जो ये 4 साल का गंद और तबाही मचा कर गया, ये 2-4 महीनों में ठीक होने की चीज नहीं। घड़ी चोरी का भी हिसाब देना पड़ेगा, अपनी औलाद का भी हिसाब देना पड़ेगा, फॉरेन फंडिंग का भी हिसाब देना पड़ेगा, और जो आपकी बेगम साहिबा ने 5-5 कैरेट के हीरों की अंगूठियां रिश्वत में ली है, उसका भी हिसाब देना पड़ेगा। इलेक्शन से सिलेक्शन वाले डरते हैं, मुस्लिम लीग नून नहीं डरती। मुस्लिम लीग नून मैदान में इलेक्शन की तैयारी शुरू कर चुकी है। नून लीग जी नायब सदर ऐं चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ जा इमरान खान ते वार मुल्क में महांगाई जो ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। मरियम नवाज़ चयो आहे त इमरान खान जी कहाणी ऐं साज़िश जो दौर पुॼाणी थी पहुतो। खेसि आणींदड़ सिलेक्टर घर हलिया विया। 2018 वारी सिलेक्शन कमेटी बि टुटी वई। इमरान मुल्क खे IMF वटि गिरवी रखियो। IMF सां ॻाल्हियूं इसाख़्तियार न पर इमरान खान खे करणु घुरिजनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इमरान खान खे IMF जे अवाम जे कठेड़े में आणे। शौकत खानम अस्पताल के मिलियल चंदे मां 30 लाख डॉलर्स की सीड़पकारी कई हुई। PTI चेयरमैन इमरान खान जो ख्वाजा आसिफ ते इज्जत के शी रसाइण वारे केस की ॿुधणी दौरान एतराफ़। वीडियो लिंक ते आदि पुछा दौरान इमरान खान एतराफ़ कयो त चंदे जी 30 लाख डॉलर्स मां 2008 में सीड़पकारी कई वई, जेका 2015 में वापस कई वई। ख्वाजा आसिफ के नोटिस मोकिलण वक़्तु मूंखे सीड़पकारी जी ख़बर न हुई। रक़म इम्तियाज़ हैदरी के सीड़पकारी लाइ ॾिनी वई हुई। केतिरो बरसां ॿ ॾींहं अॻु गुम थियल घोट दौलत कोहली जो तशदुद थियल लाश इतला ते खाई पुलिस घोट दौलत कोहली जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो। वारसनि चयो आहे त दौलत जी 4 ॾींहं अॻु शादी थी हुई, 2 ॾींहनि खां गुम हो, जॾहिं त नौजवान पंहिंजे संढू सां गॾु घरां निकितो हो। अॼु संदसि लाश मिलियो आहे, इंसाफ़ कयो वञे। उत्तर वजीस्तान के तालके गुलाम खान में पुलिस एहलकार के घर ते हमलो। फायरिंग में 2 औरतुनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि मां 3 जी हालत गणती जोगी। पुलिस मुताबिक़ उत्तर वजीस्तान में ज़ख़्मियुनि खे खणी वेंदड़ गाड़ी भरिसां भी धमाको थियो। वाक़े की जांच शुरू करे छॾी आहे। शहदादपुर वेझो मोटरसाइकिल बीठल ट्रक सां टकराइजी वई। 2 नौजवान फौत, 1 ज़ख़्मी। आला रोड ते पेश आयल हादसे सबबि पोरियत धनु भील ऐं हीरू बोल फौत थी विया, जॾहिं त गुलू भील ज़ख़्मी खेनि अस्पताल मुंतक़िल कया वियो। पुलिस जो चवणु आहे त फौतियुनि जो तालुक शहदादपुर जे वापडा रोड वारे इलाइक़े सां आहे। ऐं हालाए वेझो टंडो आदम खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच मां लखें रुपयनि जी फुर। मुसाफ़िरनि जो एहतिजाज। 5 हथियारबंद मुसाफ़िर बणिजी कोच में सवार थिया। थोरो अॻिते वञी फुर कई वई। मुसाफ़िरनि जो चवणु आहे त हथियारबंद लखें रुपया रोक रक़म, मोबाइल फोन ऐं ॿियो सामान फुर करे विया आहिनि।